नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त नून लीग सांगड़ ऐं मरी एतिहाद जे सूबाई सदर अनवर खान मरी अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी सां टंडे आदम में मारिजी वियल ज़ाहिद मरी जे मामले तां ॻाल्हि ॿोल कई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फिदा हुसैन मरी। नाज़रीन, हिन वक़्त असां मौजूदु आहियूं मरी इतिहाद सिंध जो जेको सदर आहे अनवर खान मरी साहब, उन वटि मौजूदु आहियूं। उन्हनि गुज़िरियल ॾींहुं जेको सो आहे कराची प्रेस क्लब अॻियां ॻोठ शाबेग मरी में 18 सालनि जो नौजवान हुयो ज़ाहिद हुसैन मरी, जंहिंखे बेदर्दी सां क़तलु कयो, जंहिंजा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ु जेको सो आहे हिननि न रुगो सांगड़ बल्कि हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं कराची ताईं जेके आहिनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो आहे। अॼु हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त इन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांजो ज़ाहिद मरी जेको हिकिड़ो पोरियत हो ऐं पंहिंजे बनी में पोरियो कंदो हो, केले जी हिकु फरीअ तां उतां जे बासर ज़मींदार तेश में अची हुनजे मथां फायर करे छॾिया ऐं हू उते थॾे ते ई एक्सपायर थी वियो। 2 माण्हू ज़ख़्मी थी पिया। पोइ असां थाणे ते पहुतासीं त जीअं त FIR थिए, पर हू बासर हुअण जे करे ज़मींदार बासर हो त उतां जी मक़ामी पुलिस जेका आहे सा हुन ग़रीब जी जेका आहे सा FIR कटण लाइ तयारु कोन हुई। पोइ असां सभिनी गॾिजी एहतजाज कया, धरना हया, त पोइ जाके शाम जो जेका आहे सा FIR थी। पोइ ॿिए ॾींहं ते जॾहिं असां जेको आहे सो पुछा कई त हू जेके फ़रियादी थाणे ते विया त बाबा उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो, लेकिन पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ मतिलबु तयारु न रही। छो उन जे लाइ असां मदद जे लाइ हलंदा रहियासीं ऐं इहो केस जेको आहे सो हलियो कोर्ट में। हुननि जेको आहे सो बेल जे लाइ अप्रूवल कयो, पर बेल जेका आहे सा हुननि जी जेका आहे सा सेशन जज जेका आहे सा रिजेक्ट कई। पर जॾहिं बेल रिजेक्ट थी त बि पुलिस हुननि खे गिरफ़्तार न कयो ऐं जेको आहे सो पंहिंजो कोर्ट जा हातिमाब जेको आहे सो पुलिस जे पहिरें हेठि हुननि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो, हू निकिरी विया हलिया। ऐं उनखां पोइ हिननि वरी रुजू कयो हाई कोर्ट जे लाइ पंहिंजो जवाबदार धुर। हाई कोर्ट बि जेका आहे हुननि जी जेका आहे सा बेल रिजेक्ट कई। कल्ह जेके आहिनि से कराची जेको आहे सो प्रेस क्लब ते हुन एहतजाज कयो, IG खां अपील कयूं था त जेको आहे सो हिन इशू खे जेको सो ॾिसनि त असां अदालत खां उमेदु कयूं था त अदालतुनि खे असांखे ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। इनशाअल्लाह हिते न त अलाह जी अदालत में ज़रूरु इंसाफ़ थींदो। नाज़रीन, सिंध मरी इतिहाद जो जेको सदर आहे रिस अनवर खान मरी, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त मरी इतिहाद जे प्लेटफार्म तां उन ज़ाहिद मरी जेको मक़तूल हुयो, उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हू भरपूर नमूने जेको सो आहे जदोजहद करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि इहा ॻाल्हि बि कई आहे त उन्हनि खे जेको सो आहे अदालतनि मां जेको सो आहे इंसाफ़ जी जेका आहे उहो मिलण जी उमेदु आहे। कैमरामैन सऊद मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़, कराची। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।